ही ऐं ॿई शयूं असांजे औलाद जेको असांजे माइशरे खे तबाह पियो कनि। मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे मां तव्हांखे हथ थो ॿधां अलाह जे वास्ते इन्हनि ॿिनि शयुनि खां पंहिंजे औलाद खे बचायो। मुंहिंजा दोस्तो हींअर मूंखे ख़बर आहे नफ़्सा नफ़्सी जो दौर पियो हले। हींअर नफ़्सा नफ़्सी जो दौर पियो हले। हिकु नौजवान जेको पंहिंजी पीउ जी ॻाल्हि नथो ॿुधे त वरी छा पियो चए हुनखे नज़रअंदाज़ नथो करे। छा आहे तव्हांजूं ग़लतियूं आहिनि मुंहिंजा दोस्तो। नंढे हूंदे खां तव्हां हिननि खे पैसे ते हलायो, मोबाइल ते हलायो त मुंहिंजा दोस्तो ही दुनिया फानी अथव, कुझु न आहे, वारी जी मुठा पैसो मुंहिंजा दोस्तो अॼु आहे सुभाणे न हूंदी। मां अहिड़े पैसे ते लानत विझां थो मुंहिंजा दोस्तो जेको अल्लाह पाक जे दीन जी ख़ातिर असांखे रोके। मां अहिड़े पैसे ते लानत थो विझां मुंहिंजा दोस्तो। ऐं मां अहिड़े मोबाइल ते बि मुंहिंजा दोस्तो लानत थो विझां जेको 24 कलाक जेको असां मोबाइल में लॻा पिया हूंदा आहियूं। असांखे आज़ान जो सॾु ईंदो आहे, अल्लाह जो सॾु ईंदो आहे, असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ूं था। हालांकि असां ज़ाहिरी तौर मुस्लमान आहियूं, जेको असांजो जेको किरदारु मुस्लमानी वारो न आहे मुंहिंजा दोस्तो। त महिरबानी करे इन्हनि शयुनि खे तवजा न ॾियो। ठीकु आहे तव्हां जो था पंहिंजे औलाद खे इन्हनि शयुनि खां बचायो। मुंहिंजा दोस्तो ही वारी जी मुठ अथव, अॼु आहिनि सुभाणे न आहिनि। हीउ मोबाइल त 20,000 15,000 30,000 जो मोबाइल आहे। छा तव्हां जेको सॼो ॾींहुं जेको हींअर असांजा नौजवान डिप्रेशन जो मरीज़ थी विया आहिनि। मुंहिंजा दोस्तो ख़ुदा जे वास्ते हथ थो ॿधाओ, ख़ुदा जे वास्ते हिन टकनि जी ख़ातिर, हिन मोबाइल जी ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी तबाह न कयो। तव्हांखे अल्लाह पाक खलकियो आहे, तव्हांखे अल्लाह पाक पैदा कयो आहे, कंहिं मक़सद लाइ पैदा कयो अथसि। हिननि पैसनि जी ख़ातिर, हिन टके जे मोबाइल जी ख़ातिर तव्हांखे पैदा न कयो अथसि। अल्लाह पाक कहिड़े मक़सद लाइ तव्हांखे पैदा कयो आहे मुंहिंजा दोस्तो? इन लाइ पैदा कयो आहे त तव्हां अगरि सग वारा आहियो यानी पैसे वारा आहियो त कंहिं मिस्किन खे खाधो खारायो। को लाचार बेवस का बेवा आहे त उनखे सहारो ॾियो। ही इस्लाम जी कुझु मां कसम खणी थो ॻाल्हि कयां, इस्लाम जिन खे एतिरो पसंदि करे थो, एतिरो पसंदि करे थो, मुंहिंजो अल्लाह पाक इन्हनि खे एतिरो पसंदि करे थो। तो वटि 2 लख रुपया पिया न कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई मुंहिंजा दोस्तो। इन्हनि खे छॾियो, ही पैसा वारी जी मुठ अथव। ख़ुदा जे वास्ते इन्हनि खे इग्नोर एतिरो नज़रअंदाज़ न कंदा कयो त मूं वटि पैसा न आऊं आहियां, कुझु कोन थो मुंहिंजा दोस्तो। अॼु आऊं आहियां सुभाणे न हूंदा, सुभाणे मुंहिंजी जॻह ते ॿिया हूंदा। मां लानत थो विझां पैसे ते मुंहिंजा दोस्तो। मां अहिड़े मोबाइल ते लानत थो विझां जेको इस्लाम जी ख़ातिर असांखे जेको रोके। इन पैसे जी ख़ातिर जेको असांजा नौजवान जेको शोहरत में अची वञनि, ज़ना कनि। मुंहिंजा दोस्त हींअर ॾिसूं था मुल्क जी हालत, हींअर नफ़्सा नफ़्सी जो दौर पियो हले। हर तरफ़ हर शहर में ज़ना जा आका पिया कनि। छाजे करे? इन पैसे जी ख़ातिर, इन मोबाइल जी ख़ातिर। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजा दोस्तो ज़िंदगी तव्हांजी आहे, इन ज़िंदगी जो क़दुरु कयो। अल्लाह पाक मूंखे कंहिं मक़सद लाइ पैदा कयो आहे मुंहिंजा दोस्तो। मूंखे हेठि थींदो आहे ॾाढा नौजवान जेको पैसे जी शोहरत में अची करे जेको पंहिंजो ईमान विञाए छॾींदा आहिनि। जेको पैसे जी ख़ातिर जेको कंहिं हिंदू सां शादी करे छॾींदा आहिनि। हालांकि असांखे इस्लाम में इजाज़त नथो ॾिए जेसिताईं कलमो शरीफ़ न पढ़नि। हालांकि असांजे मुस्लमान जेको मां कसम खणी थो ॻाल्हि कयां मुंहिंजा दोस्तो, काफ़ी असांजा मुस्लमान अहिड़ा बि आहिनि जिन खे कलमो नथो अचे, ऐं काफ़ी अहिड़ा आहिनि जिन खे कलमो अचे थो पर हुननि जी माना जी ख़बर न आहे। त महिरबानी करे मुंहिंजा दोस्तो ज़िंदगी अथव, ज़िंदगी जो अॼु खां ई सोचो। ही कॉलेज यूनिवर्सिटियूं असांखे हिकु डिग्री ॾींदियूं आहिनि जेके पाण रसीद तइलीमी रसीद चवंदा आहियूं। त मुंहिंजा दोस्तो उहे तव्हांखे इख़लाक़ी अदबी न सेखारींदा, उहे तव्हांखे पैसे जी ख़ातिर पंहिंजी तइलीम ॾींदा आहिनि। पर मेन शयूं तव्हांखे हीअ सम्झण लाइ आहिनि जेको असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी सां असां गुज़ारींदा आहियूं। मुंहिंजा दोस्तो अल्लाह पाक असांखे ख़ल्क़ कयो आहे। मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे पंहिंजे चंद टक जे ख़ातिर पंहिंजो ईमान न विञायो। महिरबानी करे मुंहिंजा दोस्तो इन्हनि ख़्वाहिशनि खे छॾियो। ख़्वाहिशूं बादशाहनि जूं पूरियूं कोन थियूं मुंहिंजा दोस्तो। महिरबानी करे कुझु इस्लाम जी तरफ़ अचो। अल्लाह पाक क़ुरान में बार बार थो चवे तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कंदसि। असांखे मुला चवंदा आहिनि त क़यामत ईंदी, दोज़ख ईंदी, जन्नत में केरु ईंदो, क़यामत में केरु। असां मुल्हनि जे इख्तियार में न आहे त कंहिंखे जन्नत ॾियनि, कंहिंखे दोज़ख ॾियनि। मुंहिंजा दोस्तो तव्हां केॾा गुनाहगार आहियो, केॾा छो न गुनाहगार आहियो। त तव्हां अचो अल्लाह पाक जी दरगाह में हिकु चकर अचो, तौबा सची दिलि सां कयो। मां कसम खणी थो ॻाल्हि कयां तव्हांजी दिलि खे सुकून मिली वेंदो। इन्हनि खे दोस्तो एतिरो फोकस न कंदा कयो, इन्हनि खे छॾियो मुंहिंजा दोस्तो, कुझु इस्लाम जी तरफ़ अचो। मुंहिंजा दोस्तो छा हो अकबर बादशाह, तव्हां इन्हनि जा किसा ॿुधा हूंदा, छा हुनजी जेको प्रॉपर्टी, छा वक़्त जो बादशाह हो, मरी वियो, जीअं मुंहिंजा हथ जेको कफन खटकां जेको ॿाहिरि कढी छॾियो। इहा ज़िंदगी आहे मुंहिंजा दोस्तो, साह ते कहिड़ो भरवसो आहे। दिलि रुकी हिकु सेकंड रुकी कमु करणु छॾे त इंसानु मरी थो वञे। अॼु ताईं तव्हां मुंहिंजा दोस्त तव्हां मूंखे फ़ैसिलो करे ॿुधायो, तव्हां खां सवाल थो पुछां, हिन दुनिया में केतिरा डॉक्टर आहिनि, केतिरा फिलासफर आहिनि, केतिरा जेको हकीम साहिब आहिनि। अॼु ताईं केरु मरी वियो आहे हुनखे कंहिं डॉक्टर ज़िंदा कयो आहे? तव्हां मूंखे ॿुधायो मुंहिंजा दोस्तो। हीअ रब खे इख्तियार आहे मुंहिंजा दोस्तो। अल्लाह पाक तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे, तव्हांखे ॿ रस्ता अल्लाह पाक ॾेखारिया आहिनि। हिकु हीउ पैसे हीउ जेको रस्तो तव्हांखे ॾेखारियो अथसि, हिकु इस्लाम जो रस्तो ॾेखारियो अथसि। हाणे ज़ाहिर करे असां वटि पैसो आयो त असां वटि शोहरत अची वई, असांखां ईमान मोकिलाए वियो, असां बदफ़िल्म में हलिया वियासीं। हीउ मोबाइल आयो, असांखे इग्नोर न कयोसीं। यानी इन्हनि ॿिनि शयुनि जेको असांजो ईमान जेको ख़राबु कयो आहे। त मां इहो नथो चवां बल्कि मां मोबाइल वग़ैरह न यूज़ कयां, उहो तव्हांजो मुस्तक़बिल आहे, भले यूज़ कयो। मोबाइल में सुठियूं सुठियूं इंसान जेको पढ़ी बि सघे थो, मां ग़लति नथो चवां, बल्कि पंहिंजो ज़िंदगी जो हिकु रूल ठाहियो मुंहिंजा दोस्तो। आज़ान अचे निमाज़ जी तरफ़ अचो। मां निमाज़ बार बार ज़िक्र कंदो आहियां,
छा हो शैतान तव्हां खां थो पुछां मुंहिंजा दोस्तो छा शैतान ज़ना कयो छा शैतान जेको कंहिंजो हक़ खाधो शैतान कंहिंजो हक़ न खाधो न को ज़ना कयो ऐं फ़क़ति अलाह पाक खे जेको सो यानी अलाह पाक चवनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कई छा अलाह पाक जी मुंहिंजे दरबार मां निकिरी वञ त ॾिसो मुंहिंजा दोस्तो हुन ते हिकु सजदो न कयो तव्हां सोच लॻा ॾींहं में अलाह पाक खे घणा सजदा जेको सो करण वारा हूंदा आहियूं पर हिननि जी जेको शोहरत न थी करे हिननि खे सजदा न आहियूं भला माण्हुनि वॾेरनि खे पैगाम थो ॾियां हिननि जी मुंहिंजा दोस्तो ही पैसा वारी मुठ अथव कुझु न अथव त महिरबानी करे मुंहिंजा दोस्तो खुदा जे वास्ते पंहिंजे औलाद खे क़ुर जी तरफ़ आणियो क़ुर पाक पढ़ायो दीन जी तरफ़ आणियो दुनिया फानी अथव मुंहिंजा दोस्तो अल्लाह पाक जे इख्तियार में आहे त असांखे यानी असां कोन खे फना बि करे सघे थो हिकु सेकंड में हू ॿी कोन खे ॿी मखलूक पैदा करे सघे थो पर हुननि जा अल्लाह पाक जा त राज़ पंहिंजा केरु नथो ॼाणे सघे त मुंहिंजा दोस्तो चवण जो मतिलबु इहो आहे त पंहिंजी ज़िंदगी खे सुठे नमूने गुज़ारियो मुंहिंजा दोस्तो मां न को लेक्चरार आहियां मां न को अदबी को इख़लाक़ी जेको सो वॾो को माण्हू बि न आहियां मां हिकु ख़सीस इंसान आहियां मां बि तव्हांजो हिकु इंसान गुनाहगार आहियां इहो जेको सभु तव्हां जेको ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि दुनियादारी जे हिसाब सां व्यवहार ते शेयर कंदो आहियां छोकी मां दोस्तो तव्हांजो हिकु ख़सीस इंसान आहियां मुंहिंजी का वैल्यू न आहे मुंहिंजी तव्हांजे का हैसियत न आहे मुंहिंजा दोस्तो बसि मां काफ़ी दोस्तनि जो शुक्र अदा कयां थो जिथे बि आहियां दोस्त चांहि खां सवाइ न छॾींदा बराबरि हिन दौर में त कंहिंजो थोरो न करणु खपे बराबरि वरी चांहि दुनियादारी में हले इन चंद पैसनि जी ख़ातिर मोबाइल जी ख़ातिर ज़ना ॾाढा पिया हलनि मुंहिंजा दोस्तो केॾा ज़ना पिया हलनि महिरबानी करे पंहिंजे औलाद खे ज़ना खां बचायो बुराइनि खां बचायो पंहिंजे औलाद ते जेको परवरिश जो जेको हथु रखो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो तव्हां सां को ग़लति मक़सदु न आहे त मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे कुझु इस्लाम जी तरफ़ अचो मुंहिंजा दोस्तो हिन नंढड़ी वीडियो सां असां मुखातिब हुआसीं इन सां गॾो गॾु पंहिंजे मेज़बान इमरान अली लिस्कानी खे ॾींदा इजाज़त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो अलाह पाक तव्हांखे पंहिंजी ख़ुशियूं नसीब करे मूं ग़रीब जो असां दुआऊं कंदा आहियूं